पहिरीं ॾींहुं सोनाक्षी सिन्हा खे पंहिंजी निड़नि अहिड़ो छा चयो जो हूअ रोइण लॻी। बॉलीवुड जी मशहूर अदाकारा सोनाक्षी सिन्हा ऐं ज़हीर इक़बाल 7 सालनि खां राब्ते में रहण खां पोइ आख़िरकार 23 जून ते शादी जे बंधन में ॿधिजी विया। शादी अदाकारा जे घर सादगी सां थी गुज़री। शादी में ॿिन्ही जे दोस्तनि ऐं रिश्तेदारनि शिरकत कई। मीडिया खे शादीअ जे प्रोग्राम खां कुझु फ़ासिले ते रखण खां पोइ रिसेप्शन मां जारी कयल केतिरनि ई वीडियोज़ ऐं तस्वीरुनि आख़िरकार इंटरनेट ते तूफ़ान करे छॾियो। इंस्टाग्राम ते वायरल थी रहियो आहे त जंहिंमें ॾिसी सघिजे थो त घोटु मियां ज़हीर इक़बाल जी भेण सोनाक्षी खे गुलनि जा हार पाराइण खां पोइ अदाकारा खे चयो त मुंहिंजे भाउ जो घणो ख्यालु रखिजो, ईअं न त हुन जो साथ छॾे ॾियो। उन तां अदाकारा रोई ॾिनो ऐं हैरान थी वई। सोनाक्षी ऐं ज़हीर गॾियल तौर ते पंहिंजी शादी जी तक़रीब जी पहिरीं पोस्ट आचर ते इंस्टाग्राम ते शेयर कई। जोड़ी पोस्ट जे तबसरे वारे हिसे खे बंदि करे छॾियो छाकाणि त उन्हनि खे पंहिंजे बैनुल मज़हब शादी लाइ तमामु घणो ट्रोलिंग जो निशानो बणायो वियो आहे।